नाज़रीन मेहरान टीवी में भली कार मां मुबशिर सोलंकी ऐं मां फराशा। सब खां पहिरीं नज़र हेडलाइन ते। बजट ते पीपल्स पार्टी ऐं हुकूमती टीम जो इजलास अॼु ॿीहर थींदो। नाणे वारी वज़ारत में हुकूमती टीम ऐं पीपल्स पार्टी विच में ॻाल्हियूं रिथियल। ज़रियनि जो चवणु आहे त हुकूमत पीपल्स पार्टी जा ख़दशा ख़त्म नाहे करे सघी। वफ़ाक़ी बजट पेश करण जे हतमी तारीख़ बि साम्हूं न अची सघी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त अमेरिका ईरान ॻाल्हियूं बंदि थियण वारियूं ख़बरूं बेबुनियाद आहिनि। ईरान खे चयो आहे त हाणे वक़्तु अची वियो आहे मुआहिदो कयो। 47 सालनि खां ईरान जेको करे पियो वधीक करणु न ॾींदासीं। अमरीकी सदर वधीक चयो आहे त अमेरिका ईरान में मुसलसिल ॻाल्हियूं हलनि पयूं। उहा ॻाल्हि ॿोल कहिड़े रुख में वेंदी इहो केर बि नथो ॼाणे। ईरान पारां अमरीकी हदफ़नि ते मिसाइल ऐं ड्रोन हमलनि जी दावा। कशम बेट में कम्युनिकेशन टावर ऐं हुर्मुज़ वेझो ईरानी ऑयल टैंकर ते हमलो। अमरीकी सेंटकॉम चयो आहे त अमरीकी अॾनि ते ईरानी बैलिस्टिक मिसाइल ऐं ड्रोन हमला नाकाम बणाया विया आहिनि। बहरीन में 5th हेडक्वार्टर ऐं अमरीकी अॾनि ते हमलनि जी दावा दुरुस्त नाहे। गिलगित बल्तिस्तान में चूंड सरगर्मियूं उरूज ते। सियासी पार्टियुनि जा जलसा रैलियूं कढण जो सिलसिलो बि जारी। बिलावल भुट्टो ज़रदारी अजदिया अमीर ऐं आसिफा भुट्टो ज़रदारी हुंज़ा में जलसनि खे ख़िताब कंदा। नगर में नवाज़ लीग जो जलसो थींदो। ख्वाजा साद रफ़ीक ऐं अमीर मक़ाम ख़िताब कंदा। इस्तेहकाम पाकिस्तान पार्टीअ जूं गिलगित जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रैलियूं। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मिटीअ जो तूफ़ान तबाही मचाए छॾी। 8 ॼणा फ़ौत, केतिराई ज़ख़्मी। बेनज़ीराबाद, दादू, नौशहरो फेरोज़, सांगड़, मटियारी, हैदराबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में मिटीअ जो तूफ़ान ऐं बरसात। काज़ीअहमद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में घरनि जूं छितियूं, भितियूं ऐं वण किरण जे नतीजे में 4 ॼणा फ़ौत। उमैर अब्बासी, चनेसर, नींगर, अफज़ल पली ऐं हिकु औरत बि शामिल। 10 खां वधीक ज़ख़्मी। दौड़ वेझो तूफ़ान दौरान हादसनि में वाक़िअनि में नींगरीअ समेत 2 ॼणा हयाती विञाए वेठा। ॻोठ मख़्तूम फारम में घर जी भिति किरण सबबि 6 वरियनि जी ॿाड़ी ज़किया खोसो ऐं ॻोठ दोलो में घर जी छिति किरण सबबि असलम पंवर फ़ौत थी विया। ठारू शाबर सां भोटीअ में घर जी भिति किरण सबबि औरत फातिमा पंवर दबजी फ़ौत। मेहर जे ॻोठ बालिशाह में घर जो छापरो टही पियो। कोरियत रफ़ीक पंवर फ़ौत। मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 8 ॼणा ज़ख़्मी।